ठरी मीरवाल अग नंढे जो रहाकू सैयद शबीर हुसैन शाह मरहूम सैयद पीरल शाह बुखारी जो फर्ज़ंद नंढे ठरी जो रहाकू जंहिंजे घर के नामालूम माण्हुनि बाहि ॾेई साड़े छॾियो। जुमेवारे ॾींहुं 1 बजे जो टाइम हुयो। हुन सैयद मीडिया अॻियां दाहींदे चयो त मुंहिंजे घर में अन्न जा दाणा ऐं बचनि जा कपिड़ा ऐं चपलियूं सुम्हण जो सामान खटियूं रिलियूं विहाणा सवड़ियूं सभु कुझु सड़ी राख थी वियो आहे त ख़ुदा मां ग़रीब आहियां। मां सवारनि खे अपील थो कयां त जिन मुंहिंजे घर खे बाहि ॾिनी आहे उन्हनि खे कानून के कटहरे में आंदो वञे ऐं उन्हनि खे कड़े खां कड़ी सज़ा ॾिनी वञे ऐं मुंहिंजी माली इमदाद कई वञे त जीअं आऊं पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे आसानी सां सघां। हिन महिल ताईं मुंहिंजा बछड़ा निटहण उस जी लपेट में आहिनि। ख़ुदा मां एसी मीरवा खे ऐं पीर सैयद फज़ल अली शाह साईं खे अर्ज़ु कयां थो त मुंहिंजे घर 2 दफ़ा सर्वे थियल आहे पर मां ग़रीब सैयद आहियां। मुंहिंजी मालकी न आहे। ख़ुदा मालकी कयो। घर जो नालो लिस्ट में ॾियारियो ऐं तव्हांजो दुआगो रहंदसि। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची